केमिकल ज़रिए पकल अंब खाइण जा नुक़सान। अंबनि खे अंब जे वण मां कचो पटियो वञे थो, पोइ पेटीअ में बंदि करे उन्हनि सां गॾु हिकु मसालो रखियो वञे थो, जंहिं सबबु अंब अंदरां नरम थी रंग मटाए पीलो थियो वञे ऐं 1 खां 2 ॾींहंनि में अंब खाइण लाइ तयारु। मसालो कैल्शियम कार्बाइड CaC2, जंहिंखे बाज़ार में अंब खे लॻाए उन्हनि जो रंग मटाए तयारु कयो वञे थो। कैल्शियम कार्बाइड हिकु ज़हर आहे जेको पूरी दुनिया में मेवेदार शयुनि खे लॻाइण सख़्तु मना आहे। हिन जो हिकु मिसाल ॿुधाईंदो हलां त तव्हां गैस वेल्डिंग त ॾिठी हूंदी। हिकु लोह जी टैंकीअ में हिकु कारो पत्थर ऐं पाणी विझी गैस पैदा कई वेंदी आहे ऐं उहो जेको मसालो इस्तेमालु करे बाहि पैदा कई वेंदी आहे उहो ई कैल्शियम कार्बाइड हूंदो आहे, जेको आतिशगीर मादो आहे जेको फैक्ट्रियुनि कारखाननि में इस्तेमालु कयो वञे थो। इन जो ज़रे बराबरि मिक़दारु अंब जी पेटियुनि में बि इस्तेमालु कयो वेंदो आहे, जेको अंब जो रंग बदिलाइण खां अलावा उनखे कॾहिं कॾहिं त साड़ियो ॻारियो बि छॾे ऐं इहो ज़हर अंब में बि जज़ब थियो वञे। इन जो इस्तेमालु पाकिस्तान में बि मना आहे, पर हिते सरेआम अंबनि में इस्तेमालु कयो वञे थो ऐं उन सां गॾु अंब जी कुदरती ख़ुशबू बि ख़तमु थियो वञे ऐं जीअं ई अंब खाइजे त वात में तेज़ाबियत, गले में सूर, खाधे वारी नलीअ में ज़ख़म, मादे जी अल्सर, आंड्रनि में ज़हर, चमड़ीअ जा मसइला, गुर्दनि जो फैल थियणु या वरी कैंसर जहिड़ियूं बीमारियूं बि जनम वठण जो ख़तरो पैदा थिए थो। ॿियो तरीक़ो एथाइलेन C2CH, जेका अंब जे अंदरि मौजूदु हूंदी आहे, जेका अंब खे कुदरती तौरु पचण में मदद करे थी। हिन खे पंजाब फूड अथॉरिटी खां वठी पूरी दुनिया में इस्तेमालु करण जी इजाज़त आहे। अंब खे हिकु ख़ासि क़िस्म जे स्टोर में बंदि करे एथाइलेन इस्तेमालु कई वेंदी आहे, जेका हिननि खे कुदरती तौरु पचण में मदद करे थी, जंहिंसां अंब जो रंग त नाहे बदिलजंदो, पर संदसि ज़ाइको हिकु कुदरती पकल अंब वांगुरु थिए थो ऐं अंब जो रंग लॻभॻि साॻियो साओ ई रहे थो ऐं उन जा के बि नुक़सान नाहिनि। घणनि ई अंबनि जे वापारियुनि खे इन बारे में बिल्कुलु बि ॼाण नाहे हूंदी त हू आख़िर छा विकिरो करे रहिया आहिनि, अंब या ज़हर।